असलामुअलैकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा आला। बिन अखरनि ते बैतबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन अखरनि ते चटा भेटी पार्ट नंबर 4। आउं अकेलाईअ में सोचींदो आहियां, हुनखे अखियुनि सां आउं ॾिसंदो आहियां। जीअं कंहिं शहर में मुंहिंजो बि घर हो, हर कंहिं खां घर जो रस्तो पुछंदो आहियां। अलफ़ नून अंदर मिट ॾिस तार तार आऊं आहियां, मशहूरु थी वियो आहे जहान में मुंहिंजो मिज़ाज। अलफ़ जीम अजनबी जहिड़ो सुञाणे बि कोन थो, सुञा हलिया भींगियनि वटि त ईद कॾहिं। हे नून हिन ते भलायूं कर भाल तूं ॼाणी थो, सभु कुझु तूं ॼाणी थो, हिन जा अहवाल सारा सॼा। ये अलफ़ ॼाणींदो तूं अहवाल मुंहिंजा, ऐं जकर संज खुशहाल खुशहाली कर बाजारा बाज। अलफ़ जे पिझो झोरी लॻी पई आहे, झूने हिन जी बि तोखे पारत आहे। सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे, रिस्क रोज़ी कुशादगी कर थे, खाई पी करियूं ञुञ माना ञुञे शकरियूं असीं तुंहिंजे नाले बि ॾियूं, ॾे दान तूं सभिनी खे पंहिंजो फज़ल रहम कर। काफ़िरे करीम सभु हमद तुंहिंजा, या अल्लाह सभु तारीफ़ूं तुंहिंजियूं, मुश्किल सभु आसान कर मुंहिंजा मौला, वक़्ते ज़रूरत अता कर माल ज़रे ज़रे में तुंहिंजो आहे जोड़ जिन सार अजब, ज़ुल जलाल फज़ल तुंहिंजो आहे अजब चरखो। खुशबख्त हुस्ने जमाल तुंहिंजो आहे, वाह जो कमाल तुंहिंजो। भलनि खां भलायूं थींदियूं आहिनि, ॻायूं पिया तुंहिंजा गुण ॻीणे। ॻणतियूं लॻियूं पियूं आहिनि, इहो कहिड़ो भाग, ॿुधी तुंहिंजूं ॻाल्हियूं एतबार करे वेठासीं, अॼुकल्ह त ॼण सभिनी खां अलॻि। लामुगे लॻी तुंहिंजे मिठड़नि ॻाल्हियुनि ते, लीका कढी लिकी वई, इहा आहे हिमत तुंहिंजी हाण को उॾुर। ॾेरे डरनि पिया ॾियनि पिया, पर ॼण आसां में ॾेई कोन अथनि, ॾोरण अहिड़ो लॻो पियो आहे, ॾे को मुंहुं सऊं सिधो ढालो वाह। ढूंढाड़े हिक ॿियनि खे, पोइ मोखियूं हिक ॿियनि सां अहिड़ो जो, हाणे त उन्हनि जा माण्हू मिसाल आहिनि ॾियण लॻा। ॻाल्हाइण अहिड़ो सुरहाण जो, ॼण ख़िज़ा में बि बहार, निगाह अहिड़ी अहले नज़र थिए ख़ासि आम। अलफ़ मीम उमेदूं आसरातों में घणा, साहिब रब सतार, मौला मुरसल वास्ते कर संज सुकार, मिठुअ जा मुश्किल सभु आसान कर। काफ़िरे करीम करम कर, रहीम रहम कर, वास्ते शफीअल मुज़नबीन जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। सभु सणायूं करे आसानियूं, सभु कम थियनि सवलायूं कर जेके बि मिठुअ जा आहिनि।